हिते अवां सां भी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। घोटकी में रेंजर्स ऐं पुलिस जी कार्रवाई, ईरानी तेल सां भरियल 4 टैंकर हथ कया विया आहिनि। क़ौमी शाहराह ते कयल कार्रवाई दौरान 4 ट्रक ड्राइवर गिरफ़्तार कया विया। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। घोटकी में रेंजर्स ऐं पुलिस कार्रवाई कई आहे, जंहिंमें ईरानी तेल सां भरियल 4 टैंकर हथ कया विया आहिनि। क़ौमी शाहराह ते कयल कार्रवाई दौरान 4 ट्रक ड्राइवर गिरफ़्तार कया विया। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। घोटकी मां आवाज़ जे रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। जी मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि कार्रवाई जे हवाले सां आगाह कजो। जी, घोटकी भरसा पुलिस रेंजर की गजल कार्रवाई ईरानी तेल सां भरियल 4 आयल टैंकर हथ करे वरिता आहिनि। घोटकी भरसा नेशनल हाईवे टूल प्लाज़ा वटि रेंजर्स ऐं पुलिस कार्रवाई करे ईरानी तेल सां भरियल 4 ईरानी आयल टैंकर हथ करे वरिता आहिनि। उन हवाले सां रेंजर जे रेंज कमांडर मोहम्मद आसिफ खान मुजब पुलिस ऐं रेंजर की गजल कार्रवाई करे घोटकी शहर तरफ़ ईंदड़ 4 पेट्रोल सां भरियल आयल टैंकर सुभाणे तहवील में वठी छॾिया, जॾहिं त 6 ड्राइवरनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। रेंज कमांडर कर्नल आसिफ खान मुजब अहिड़ियूं कार्रवायूं जारी आहिनि। उन हवाले सां घोटकी पुलिस मुजब ईरानी पेट्रोल सां भरियल पकड़ियल 4 आयल टैंकर जेके पकड़िया विया आहिनि। आयल टैंकर जेके ईरानी तेल घोटकी जे मुख़्तलिफ़ शहर जे पंपनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहे सप्लाई कंदा आहिनि। अॼु जो रेंजर्स ऐं पुलिस जी गॾियल कार्रवाई करे ईरानी तेल सां भरियल 4 आयल टैंकर जेके आहिनि हथ करे वरिता आहिनि ऐं 4 जेके आयल टैंकर जा ड्राइवर आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी ठीकु आहे मुश्ताक, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।